जारी है, जारी रहंदी, जंग असांजी जारी रहंदी। गो अफगानी गो। डियर व्यूअर्स, अस्सलाम वालेकुम। मां मुख्तार अब्बासी आहियां। अॼु हज़ारनि जे तइदाद में सिंध जा क़ौम परस्त अॻुवान ऐं सिविल सोसाइटी ऐं सिंध जे सान्या वेंदनि गॾिजी डॉक्टर नियाज़ कालाणी, ज़ुल्फ़िकार आले पुटो, पुनल सारियो ऐं ॿियनि गॾिजी जेको आहे सो बिलाल काका जे कातिलनि खे गिरफ़्तार कयो ऐं अञा जेके रहियल आहिनि ऐं सिंध गवर्नमेंट उन्हनि जी सहूलियतकार आहे, पुलिस उन्हनि जी सहूलियतकार आहे ऐं उनखां पोइ अञा ताईं उनजो को बि जेको आहे सो केस न हलियो आहे। बिलाल काका जे क़त्ल खे अॼु ज़रे घटि साल थियण वारो आहे, पर उन्हनि जे कातिलनि खे अॼु बि जेको आहे सो जेल अंदरि तमामु घणियूं सहूलियतूं मुहैया कयूं वयूं आहिनि। सिंध हाणे वधीक अफ़गानियुनि जो ऐं धारियुनि जो ऐं ॿियनि मुल्कनि खां गैर क़ानूनी तौर आयलनि जो बार बर्दाश्त नथी करे सघे। हिन रैलीअ जो मुख्य नारो हो गो अफ़गानी गो, अफ़गानियो सिंध ख़ाली कयो, अफ़गानियो सिंध ख़ाली कयो। कराची, हैदराबाद समेत समूरी सिंध में तक़रीबन 40 खां 50 लख अफ़गानी जेके आहिनि उहे हिते रहिया पिया आहिनि। नादरा जेको आहे उन्हनि खां पैसा वठी उन्हनि खे कूड़ा शनाती कार्ड ठाहे ॾेई पई वञे, हू हिते मिल्कियत ख़रीद पिया कनि। हिते जेको आहे सो हू पंहिंजा नाजाइज़ कारोबार हलाइनि था, ॿियो नंबर धंधो कनि था। उन जे करे असांखे तमामु घणो सख़्तु ख़तरो आहे त असांजो आईंदह नस्ल जेको आहे उहो हीरोइन ऐं ॿियनि बुरी आदतुनि में मुब्तला थी वेंदो। ही अफ़गानियुनि क्लाशनकोफ कल्चर खे जनमु ॾिनो आहे, दहशतगर्दी कई आहे। उहे ई अफ़गानी आहिनि जंहिं अफ़गानिस्तान खे रत जी रांदि में खेॾायो, लखे बेगुनाहनि जो रतु वहायो। अॼु उहे हिते अची हू सुभाणे हितां जे मक़ामी बाशिंदनि सां बि ही दहशतगर्दी कंदा, छो त हिननि जी रग रग में दहशतगर्दी आहे। ही इंतिहा पसंद आहिनि। सिंध खे हिननि मां तमामु घणो सख़्तु ख़तरो आहे। जॾहिं त हिननि जो मुदो पूरो थी चुको आहे त पोइ हिननि खे छो नथो वापसि कयो वञे। हिन रैलीअ जो तमामु वॾो मुतालबो हुयो त हाणे अफ़गानिस्तान में जेको आहे सूरत हाल बहितर आहे त पोइ ही जेको आहे हाणे अफ़गानिस्तान हिननि खे वापसि मोकिलियो। उन करे सिंध हुकूमत जेका आहे उन में सख़्तु उपाउ वठे। ही अफ़गानी जेके आहिनि ही ख़ुदि पाकिस्तान जा दुश्मन आहिनि, ही पाकिस्तान जा हिमायती न आहिनि। हिननि मुख़्तलिफ़ मामलनि में जॾहिं क्रिकेट मैच पे थी त तव्हां पाण ॾिठो त ही जेको आहे सो अफ़गानिस्तान जे नाले में पाकिस्तान मुर्दाबाद जा नारा पे हयां। हिननि अफ़गानिस्तान जा झंडा जेके आहिनि उहो कराची में फड़काया पे, तंहिंजे करे इहो वक़्तु साबित कयो आहे त ही पाकिस्तान सिंध त छा पर समूरे पाकिस्तान जा दुश्मन आहिनि। उन करे असां सिंध हुकूमत ऐं वफ़ाक़ी हुकूमत खां पुरज़ोर लफ़्ज़नि में मुतालबो था कयूं त हिननि खे हाणे पंहिंजो वापसि मोकिलियो वञे। सिंध वधीक जेको आहे सो कंहिं बि धारे जो बार बर्दाश्त नथी करे सघे। असां सां अॼु मुख़्तसरनि ॻाल्हि ॿोल कई आहे डॉक्टर नियाज़ कालाणी। अचो त पाण उनखे ॿुधूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हाँ, अॼु रैली हुई बिलाल काका जे सिलसिले में। तव्हां उन में मुख्य किरदारु अॻियां हुयव रैलीअ जे, बल्कि अॻुवाणी वारो किरदारु हो। छा मुतालबो असुल में बुनियादी तरह? असांजो मेन मुतालबो इहो आहे त अफ़गानी जेके मुकमिल तौर ते इलीगल सिंध में रहनि था ऐं न फ़क़ति रहनि था, असांजे लाइ मुआशी तौर ते असां लाइ नुक़सानदायक आहिनि। पर हिननि हाणे असांखे ज़ोरी हमला करे असांजे नौजवाननि खे शहीद बि कनि था। तंहिंजे करे पहिरें तौर ते अफ़गानियुनि खे सिंध नेकाज़ी ॾिनी वञे ऐं जेके अफ़गानी जा सहूलियतकार उन्हनि खे बि जेको आहे नेकाज़ी ॾिनी वञे, उन्हनि खां वोट हिकु खसियो वञे। ऐं ॿिए नंबर ते बिलाल काका जा कातिल उहे मुकमिल तौर ते हिते सहूलियतकार लॻा वेठा आहिनि, पनाह ॾिनी वेठा आहिनि। सिंध हुकूमत में जिन जी वॾी जेको आहे हैसियत आहे असर आहे ऐं सिंध हुकूमत जा उहे उहिदो बि आहे। तंहिंजे करे उन्हनि खे हिकदमि जेको आहे त उहे गिरफ़्तार कयो वञे ऐं बिलाल काका जे कातिलनि खे न फ़क़ति गिरफ़्तार कयो वञे
पर कोशिशि करे उन्हनि खे मंतक़ी एग्ज़ाम ताईं पहुचायो। सही, महिरबानी।